बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाण ही पसे पाण के, पाण ही महबूब, पाण ही खिलके खूब, पाण ही तालिब तिंजो, पाण ही जल जलालहू, पाण ही जान जमाल, पाण ही सूरत पिरीअ जी, पाण ही हुस्न कमाल, पाण ही पीर मुरीद थिए, पाण ही पाण ख़याल, सब सबो ही हाल मंझा ही मालूम थिए। अस्सलाम वालेकुम व्यूवर्स, आवां जी मेज़बान ताहिरा जो ऐं प्रोग्राम साण खणी मौजूद आहियां सुबुह मेराण। खोड़ सारियूं दुआऊं अवां जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां जे लाइ। इन उम्मीद सां प्रोग्राम जी शुरुआत कयूं था तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा, ऐं जेकॾहिं ठीकु न आहियो त अल्लाह तबारक व तआला खां खोड़ सारियूं दुआऊं आहिनि त रब पाक अव्हांखे सिहतयाबी नसीब फरमाए, चाकाई नसीब फरमाए। हमेशह ॻाल्हि कंदी आहियां जी ख़ुशि त जहान ख़ुशि, जेकॾहिं जी ख़ुशि न आहे त पोइ दुनिया जूं रंगीनियूं, दुनिया जूं रौनकूं का बि शइ इंसान खे वणंदी कोन आहे। सो समटाइम्स ईअं बि मूंखे महसूसु थींदो आहे त शुक्र अल्हम्दुलिल्लाह चवण खां पाण अलाए छो परे थी विया आहियूं, दूरि थी विया आहियूं, तॾहिं बि शायदि घणियूं रंजिशूं ऐं घणियूं परेशानियुनि जे मुंहुं पाण उन्हनि सभिनी शयुनि खे मुंहुं ॾियूं पिया, उन्हनि सभिनी शयुनि जे वर चढ़ी विया आहियूं। खोड़ सारियूं पाण ख़बरूं ॿुधूं था, अप टू डेट रहण जी कोशिशि कंदा आहियूं। खोड़ सारियूं ॻाल्हियूं असांखे डिसहार्ट कंदियूं आहिनि, खोड़ सारियूं शयूं हूंदियूं आहिनि जिन जे करे इंसान मायूस थी वेंदो आहे। पर पोइ बि जेकॾहिं अव्हां कोशिशि कयो था ऐं चवंदा आहिनि त थिंक बिग एंड ग्रो रिच, सुठो सोचो, वॾो सोचो, त पोइ यकीनन तव्हां उहा मंज़िल अव्हां खां दूरि न आहे, अव्हां उहा मंज़िल ज़रूरु माणे सघो था। पर मां हमेशह चवंदी आहियां त अगरि तव्हांखे फॉर एग्ज़ाम्पल बुख लॻी आहे त पोइ तव्हांजे अॻियां मानी केरु रखी सघे थो, पर उन जो गिरह पटे तव्हां पाण खाईंदा, कोई तव्हांखे च्यू करे कोन ॾींदो, त उहो च्यू तव्हांखे पाण करिणो पवंदो। यानी महिनत तव्हांखे पाण करणी आहे। को बि कमु आहे त उहो तव्हां सोचे सघो था, बहितर करण जी लगन तव्हांजे दिलि में हुजणु खपे, पर उन कम सां अव्हांजी महिनत सां अव्हांजी मुहबत बि हुअणु खपे। सो जॾहिं असां महिनत कयूं था, दिलि सां कुझु करण जी कोशिशि कयूं था, पंहिंजो पाण खे घणो उन कड़े वक़्त मां गुज़ारियूं था, त पोइ यकीनन असां कुझु न कुझु पंहिंजे लाइ, कुझु न कुझु पंहिंजे घर भातियुनि जे लाइ, कुझु न कुझु पंहिंजे हिन मुआशिरे जे लाइ करे सघूं था। ऐं सॼी सोसाइटी खे चेंज करणु हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल सां ड्रीम ई हूंदो आहे, उहो कोई बि नथो करे सघे। पंहिंजो पाण खे हा अव्हां चेंज करे सघो था, पंहिंजो पाण ते वर्कआउट करे सघो था, पंहिंजो पाण ते कमु करे सघो था, पंहिंजो पाण खे टारगेट करे सघो था, ऐं उन ते हलणु मुंहिंजे ख़्याल सां पोइ कुझु ईज़ी हूंदो आहे, अदरवाइज़ कुझु बि मुमकिन कोन आहे। खोड़ सारियूं पाण ॻाल्हियूं कंदासीं सुबुह मेराण जे हिन अंगण में, ऐं ॻाल्हियूं कंदे कंदे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदी आहियां। प्रोग्राम सां ख़ासि सहकार कंहिंजो आहे, प्रोग्राम सां व्यूवर्स ख़ासि सहकार आहे ज़ीरा प्लस जो। चांहि हुजे, ज़ीरा प्लस हुजे, त पोइ चयो वञे थो त कचहरी ख़तमु थियण जो नालो ई न वठे। हर चांहि जो प्लस आहे ज़ीरा प्लस, हर चांहि जो मज़ो ॿीणो थियो वञे ज़ीरा प्लस सां। असां हिन अंगण ते हमेशह सुठा सुठा महिमान इनवाइट कंदा आहियूं संदनि खे, ऐं पाण हमेशह ईंदा आहिनि असांजे प्रोग्राम में, सुठा गेस्ट ईंदा आहिनि। सो अॼु बि तमामु बहितरीनु गेस्ट असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। सो घणो टाइम न वठंदे संदनि इंट्रोडक्शन आऊं करायां थी, अव्हांखे ॿुधाईंदी हलां त डॉक्टर यार मोहम्मद मुग़ल साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। पाण एजुकेशनिस्ट आहिनि, खोड़ सारा रिसर्च पेपर संदनि पब्लिश थियल आहिनि, इलाही संदनि सुठो एक्सपीरियंस आहे। डेवलप्ड सोसाइटीज़ में संदनि हिकिड़ो बहितरीनु रोल रहियो आहे, एजुकेशन जे हवाले सां संदनि नालो हमेशह निर्वार रहियो आहे। सो आऊं संदनि खे भलीकार चवां थी, हैव अ गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? माशाल्लाह, ज़बरदस्त। सो पहिरियों त असांखे तमामु घणी ख़ुशी थी, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे, एतिरो हेक्टिक अव्हांजो स्कैजुअल, ऐं पाकिस्तान में अव्हांजो अचणु थियो, वरी अव्हां सुबुह मेराण जे हिन अंगण ते तशरीफ़ खणी आया आहियो। सिर्फ़ु आऊं न, पर मुंहिंजी पूरी टीम थोराइती आहे। अव्हां ॿुधायो, कोशिशि कंदी आहियां त प्रोग्राम जो स्टार्ट थोरो लाइटली वठिजे। सो अव्हांजी मॉर्निंग कीअं हूंदी आहे? मॉर्निंग हिते त काफ़ी डिफरेंट आहे। सभ खां पहिरियां त मां ऑल इज़ माई प्लेजर, तव्हां जेके काइंड वर्ड्स चया, ऐं ॿी ॻाल्हि त थैंक यू वेरी मच फॉर योर काइंड इन्विटेशन। त इट्स माई प्लेजर टू बी हियर। त मतिलबु डिफरेंट टॉपिक्स ते जेको मुंहिंजो इंट्रस्टिंग टॉपिक आहे उन ते इनशाला ॻाल्हि थींदी, एजुकेशन ऐं फर्दर। ऐं बाक़ी जेको मॉर्निंग जो पुछो था, त अगरि असां ॿाहिरि ॻाल्हि कयूं त हिकिड़ी मॉर्निंग जो शुरूआत हिकिड़ी डिफरेंट थींदी आहे। हिते मॉर्निंग जी डिफरेंट शुरूआत थी थिए। नॉर्मली असांजी ॿाहिरि रूटीन इहा हूंदी आहे त तक़रीबन 6 बजे असां उथी वेंदा आहियूं, ऐं उनखां पोइ सभ खां पहिरियां असांजो इहो हूंदो आहे त ॿारनि खे स्कूल लाइ रेडी करे उन्हनि खे ड्रॉप कजे, ऐं पोइ वरी उन्हनि खां पोइ वरी असां पंहिंजी ऑफिस वग़ैरह, यूनिवर्सिटी वग़ैरह वञिणो हूंदो आहे। ऐं इहो ई स्टार्ट हूंदो आहे मॉर्निंग में। उहो काफ़ी टफ हूंदो आहे, त ॿारनि खे उथारियो ऐं ब्रेकफास्ट करायो, उनखे टाइम ते स्कूल पहुचायो। सही सही सही। रेगुलरिटी ऐं पंक्चुअलिटी मुंहिंजे ख़्याल सां वाकई में ॾुखी ज़रूरु आहे,
पर तव्हां उन पैटर्न में जॾहिं हलणु शुरू था थी वञो त पोइ ॿी रूटीन भाईंदी कोन आहे, वणंदी कोन आहे। अच्छा भला हितां जे माहौल खे कीअं ॾिसो था? माशाल्लाह सां एतिरो सुठो अव्हांजो एक्सपीरियंस, एतिरो बहितरीनु तव्हांजो एक्सपोजर, शुरूआति कीअं थी, बेसिकली अव्हां किथां जा आहियो, पंहिंजे वर्क खे थोरो समराइज़ करे कीअं ॿुधाईंदा पंहिंजे एक्सपीरियंस खे? एक्सपीरियंस खे समराइज़ त मुंहिंजी, जीअं तव्हां पुछियो त मुंहिंजी शुरूआति हिकिड़ो शिकारपुर डिस्ट्रिक्ट जो नंढिड़ो ॻोठु आहे बीचांजी जे नाले सां, तालको लखी में, जंहिंसां मुंहिंजी मतिलबु मुंहिंजो पैदाइश उते थी ऐं मुंहिंजी प्राइमरी एजुकेशन उन ई ॻोठ जे हिकिड़े नंढे स्कूल मां थी, जिते मां प्राइमरी एजुकेशन वरिती। उन खां पोइ वरी इवन एतिरो नंढो ॻोठु आहे जो हुते हायर सेकेंडरी स्कूल बि न हुयो ऐं न आहे स्टिल। पोइ वरी असांखे वञिणो पवंदो हुयो चक, हिकिड़ो असांजो ॻोठु आहे, उते असां वञी करे हायर एजुकेशन उतां हासिलु कईसीं। पोइ वरी मुंहिंजो डिग्री कॉलेज मां कई। पोइ वरी हैदराबाद कराची मां फर्दर ग्रेजुएशन एंड मास्टर, ऐं पोइ वरी सेकेंड मास्टर लाइ मां स्वीडन वियुमि, फिर PhD लाइ पोइ वरी मां एस्टोनिया वियुमि। त मतिलबु इहो ऑल ओवर दी जर्नी आहे। क्विकली जीअं तव्हां चयो त समराइज़ करे ॿुधायो, पर फर्दर टाइम टू टाइम हर एस्पेक्ट खे डिटेली डिस्कस कंदासीं त कीअं छा एक्सपीरियंस रहियो ॻोठ जो, छा एक्सपीरियंस रहियो हायर सेकेंडरी स्कूल जो, कीअं मतिलबु माण्हू मतिलबु जर्नी करे सघे थो। यस यस, तव्हांजो ॾाढो बहितरीनु एक्सपीरियंस आहे ऐं सचमुच आउं ॾाढो एक्साइटेड बि आहियां। वेल एक्सपीरियंस्ड पर्सन असांजे साम्हूं मौजूदु आहिनि ऐं संदन इल्म मां असां पेज़ियाब थींदासीं। सुठियूं ॻाल्हियूं, ॻाराइतियूं ॻाल्हियूं अव्हां ताईं असां पहुचाइण जी व्यूवर्स यकीनन भरपूर कोशिशि कंदासीं। प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हले पियो, स्क्रीन ते अव्हां असांखे लाइव ॾिसी रहिया आहियो ऐं स्क्रीन ते नंबर बि हली रहियो हूंदो। हिकु दफ़ो मां अनाउंस कंदी आहियां, सो एज़ यूजुअल आउं अनाउंस ज़रूरु कंदमि। 022210285 तव्हां इहो डायल करे सघो था ऐं असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। अव्हां का ॻाल्हि ॻंढणु चाहियो एजुकेशन जे हवाले सां, अव्हां किथे रहो पिया, कहिड़ो अव्हांजो ॻोठु आहे, सिंध जे कहिड़े इलाइक़े सां अव्हांजो तालुक़ु आहे, उते ॻोठनि जी सूरत हाल छा आहे, कीअं स्कूल्स हलनि था। हिन वक़्तु त फ़िलहाल मोकलूं आहिनि, जुलाई जो मंथ आहे ऐं पंहिंजे एजुकेशनल कैलेंडर में जून ऐं जुलाई मोकलूं पाण खे मिलनि थियूं। ॿारड़ा ऐं कॉलेज गोइंग स्टूडेंट्स ऐं यूनिवर्सिटीज़ त मेहरान यूनिवर्सिटी त ख़ैर 2 हफ़्तनि खां रवानगी सां वरी शुरू थी चुकी आहे। सो ख़ैर कुझु ॾींहं आहिनि, थोरा ॾींहं आहिनि, ॿारनि खे डिफरेंट एक्टिविटीज़ में इन्वॉल्व कयो। मोकलूं आहिनि त मोकलनि जीअं ई गुज़ारिजे त बहितर रहंदो आहे। अच्छा, प्राइमरी एजुकेशन कीअं हुजणु खपे, छा था सम्झो? प्राइमरी एजुकेशन जो हुजणु अहम ॻाल्हि इहा ई आहे त हिकिड़ो त असां जेको टीच कयूं था ऐं मेथोडोलॉजी वॾी इंपॉर्टेंट आहे एजुकेशन में। त अगरि असां प्राइमरी एजुकेशन में टीच कयूं था त कहिड़ी मेथोडोलॉजी हुजे, ॿारनि जी एज छा आहे ऐं उन हिसाब सां उन्हनि खे मतिलबु टीच कयो वञे। अगरि हायर सेकेंडरी में था अचूं, कॉलेज लेवल ते अचां, मेथोडोलॉजी वरी मैटर कंदी आहे। त हर क्लास जी, इवन हर सब्जेक्ट जी, तव्हां कहिड़ो सब्जेक्ट पढ़ायो था त उहा डिफरेंट मेथोडोलॉजी हूंदी आहे। हिकिड़ी मेथोडोलॉजी तव्हां हर लेवल ते बि अप्लाई नथा करे सघो, हर तव्हां कोर्स में बि अप्लाई नथा करे सघो। त उहो टोटली वेरी कंदो आहे त तव्हांजी लेवल छा आहे ऐं तव्हांजो सब्जेक्ट कहिड़ो आहे, केतिरो प्रैक्टिकल आहे, केतिरो थियोरिटिकल आहे। सही, बहितरीनु। अच्छा भला जेकॾहिं आउं अव्हां खां पुछां त छा था सम्झो त हिकु उस्ताद खे कीअं हुअणु खपे, हिकु उस्ताद जो रोल छा आहे ऐं हिकु उस्ताद जो हिन मुआशरे ते कहिड़ो असरु पवे थो, त छा हूंदी आहे हमारे तरफ़ खां डेफिनेशन? बिल्कुलु, हिकु उस्ताद खे कीअं हुजणु खपे, पहिरियां अगरि इन शइ खे असां ॾिसूं त अगरि उस्ताद जा इलाही रोल्स आहिनि। यस, डेफिनेटली। त अगरि तव्हां पहिरियां ॾिसो त उस्ताद खे कीअं हुजणु खपे, अगरि हू क्लास को बि उस्ताद को बि सब्जेक्ट थो टीच करे त सभ खां पहिरियां जेको नॉर्मली असां प्रैक्टिस कंदा आहियूं त सभ खां पहिरियां असांखे इहा शइ ॾिसणी पवंदी आहे त असां कहिड़ी लेवल खे टीच कयूं था ऐं उन्हनि जो बैकग्राउंड छा आहे ऐं केतिरे डिफरेंट बैकग्राउंड जा स्टूडेंट्स असां वटि आहिनि। सभ खां पहिरियां इहा शइ को बि असां कोर्स डिज़ाइन था कयूं, अंडरस्टैंड करणी पवंदी आहे त स्टूडेंट्स जी लेवल छा आहे ऐं उन खां पोइ असांखे सेकेंड शइ ते वर्कआउट करिणो पवंदो आहे त कहिड़ी मेथोडोलॉजी हुजे। को बि अगरि कोर्स असां डिज़ाइन था कयूं त उन्हनि में मेथोडोलॉजी छा हुजे, प्रैक्टिकल आहे त छा मेथोडोलॉजी हुजे, वर्कशॉप हुजनि, सेमिनार्स हुजनि ऐं हू इंटरेक्टिव केतिरी लेवल ते हुजे। ऐं अगरि हू टीच करे थो, सिर्फ़ु अगरि हिकिड़ो उस्ताद जो हिकिड़ो इहो पहलू आहे। ऐं ॿी ॻाल्हि मां ज़रूरु चवंदुमि त उस्ताद सिर्फ़ु मुंहिंजे ख़्याल में महदूद न आहे हिकिड़ो सिर्फ़ु टीचिंग लाइ, हू मुंहिंजे ख़्याल में रोल मॉडल बि आहे ऐं हू इंडिविजुअल कैपेसिटी में अगरि लेट्स से हू कहिड़ी लेवल ते टीच थो करे, हू प्राइमरी लेवल ते आहे तॾहिं बि मोटिवेट करे सघे थो त
उन्हनि खे छा करिणो आहे, उन्हनि खे उन लेवल ते फीड करिणो आहे। ईअं न आहे त कुझु स्टूडेंट भई डॉक्टर थियणो आहे, इंजीनियर थियणो आहे, न, हर स्टूडेंट जो न हिकिड़ो पंहिंजो माइंड सेट हूंदो आहे। मे बी को सुठो आहे मैथ में ऐं को सुठो आहे मे बी आर्ट में, त अगरि को सुठो आहे आर्ट में त टीचर जो मुंहिंजे ख़्याल में इहो बि रोल आहे त उनखे उन डायरेक्शन में मतिलबु इंफॉर्मेशन ॾे त तव्हांजी ही डायरेक्शन आहे त छा छा पॉसिबिलिटीज़ आहिनि तव्हांजी। बिल्कुलु, त ऐं हू हिकिड़ो उन्हनि खे गाइडेंस एज़ अ सुपरविजन बि ॾे। टीचिंग हिकिड़ो अलॻि पहलू थी वियो, एज़ अ हुनखे गाइडेंस सुपरविजन, ऐं छो जो अवेयरनेस वरी इम्पॉर्टेंट शइ आहे। अगरि को बि माण्हू कंहिं बि डायरेक्शन में सुठो आहे पर हुनखे अवेयरनेस न आहे त छा थिए थो, शायदि नंढी एज में मे बी हू एतिरो एक्सप्लोर न करे सघे। अगरि असां डिपेंड थो करे कहिड़ी लेवल ते ॻाल्हायूं था। अगरि हू ग्रेजुएट लेवल ते आहे त ठीकु आहे, इंटरनेट यूज़ करे थो, उहो एक्सप्लोर करे सघे थो शयूं। अगरि नंढी लेवल ते आहे त डिपेंड थो करे त देन टीचर गाइड करे त छा हुनखे करिणो आहे। सही सही, ॾाढो ॾाढो प्रोमिनेंट वे सां हा शेयर कयो आहे असां सां। मुंहिंजे ख़्याल सां त ॻाल्हि कई आहे ज़हनियत जी, त हिकु उस्ताद उन ॿार जे ज़हन ते रसाई करे उनखे सम्झण जी कोशिशि करे ऐं उनखे सम्झाइण जी कोशिशि करे। बैक पुशअप ज़रूरी आहे त पंहिंजी इंट्रस्टेड जेका हुनजी फील्ड आहे उन जे तरफ़ ॿार खे धिके, उन जे तरफ़ वठी वञे। बहितरीनु हिकिड़े उस्ताद जो रोल बि इहो ई थिए थो। अच्छा, हिन वक़्तु तव्हां पंहिंजूं ख़िदमतूं किथे सर अंजाम ॾियो पिया, कीअं ॿुधाईंदा? हिन वक़्तु तक़रीबन मां हाणे यूके में आहियां, यूनिवर्सिटी ऑफ हर्टफोर्डशायर में एज़ अ प्रिंसिपल लेक्चर। हुते थोरा टाइटल डिफरेंट थींदा आहिनि। यूरोप जा मतिलबु तव्हां ॾिसो त लेक्चर थींदो आहे, सीनियर लेक्चर थींदो आहे, उनखां पोइ प्रिंसिपल लेक्चर थींदो आहे। त प्रिंसिपल लेक्चर जेको आहे न इक्विवेलेंट थींदो आहे एसोसिएट प्रोफेसर जो। सही सही। त हिन वक़्तु मां यूनिवर्सिटी ऑफ हर्टफोर्डशायर में एज़ अ प्रिंसिपल लेक्चर एसोसिएट प्रोफेसर जी तौर पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहियो आहियां। बहितरीनु बहितरीनु, तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं इहा असांजे लाइ ऐं अव्हां जे लाइ यकीनन फ़ख़्र जी ॻाल्हि आहे। अच्छा, उनखां अलावा मां इहो पुछणु चाहींदसि त स्टिल असां वटि ॾिसो हार्डल्स आहिनि, माइलस्टोन्स आहिनि उन्हनि शागिर्दनि जे लाइ जेके पुठिते आहिनि, जेके सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहनि था। स्टिल तव्हां ॿुधायो, लाड़काणे जी तव्हां ॻाल्हि कई त असां वटि स्टिल प्राइमरी एजुकेशन जो बि मसइलो आहे। सो डेवलप्ड सोसाइटीज़ खे अव्हां कीअं ॾिठो आहे, हितां जा मसइला छा था सम्झो? मतिलबु हिकिड़ो पंहिंजो पर्सपेक्टिव हूंदो आहे न इंडिविजुअली, त आऊं हीअं सम्झां थो त हिन मसइले खे हीअं हल थियणु खपे। जी प्लीज़। हाणे तव्हां हिकिड़ी रिसोर्सिस जी ॻाल्हि कई ऐं चैलेंजिस जी ॻाल्हि कई न, त मुंहिंजे ख़्याल में अगरि को बि स्टूडेंट आहे, को बि माण्हू आहे, अगरि कुझु करणु चाहे थो न, त आई थिंक जेके हडल्स आहिनि न, नथिंग। इफ देयर इज अ विल देयर इज अ वे चयो वेंदो आहे न। इफ समवन वांट टू डू समथिंग, आई थिंक एवरीथिंग इज पॉसिबल। पर मसइलो अहम शइ छा आहे, हाणे जीअं मां हिकिड़ो पंहिंजो मिसाल ॾियां त असां बि हिकिड़े नंढे ॻोठ मां ई मतिलबु स्टार्ट कयोसीं ऐं इहा हिकिड़ी वॾी जर्नी आहे। मतिलबु हिकिड़े ॻोठ जे स्कूल मां, ऐं उते अवेयरनेस तव्हांखे ख़बर आहे घटि आहे। अहम शइ छा आहे जो उहो डिपेंड थो करे पाण माण्हूअ ते। अगरि हू करणु कुझु चाहे थो त एवरीथिंग इज़ पॉसिबल। अगरि तव्हां भले हुनखे केतिरा बि रिसोर्सिस ॾियो, असां काफ़ी माण्हू सुञाणूं था यूके में डिग्री वठी आया आहिनि ऐं हिते हुननि खे पाकिस्तान में जॉब नथी मिले। अमेरिका में डिग्री वठी आया आहिनि, पाकिस्तान में उन्हनि लाइ जॉब न आहे। मतिलबु डिपेंड थो करे। ऐं को तव्हां मतिलबु ॾिसो, कंहिं डिग्री भले किथां पाकिस्तान मां वरिती आहे, क्वालिटी जॉब करे रहियो आहे, कंहिं डिफरेंट कंट्रीज़ में मतिलबु डिफरेंट सेक्टर्स में जॉब करे रहियो आहे। इट्स टोटली डिपेंड थो करे त अगरि कुझु को करणु चाहे, रिसोर्सिस एवरीथिंग इज़ पॉसिबल। सही सही। मतिलबु हिकिड़ो एक्सक्यूज़ माण्हू कंदा आहिनि त न असां वटि हीअ पॉसिबिलिटी न आहे, तंहिंजे करे मां कुझु नथो करे सघां। हाणे उहो टाइम अची वियो आहे जो लैम एक्सक्यूज़िस खां हाणे पाण परे हटी वञूं। सही। अच्छा, ॿी ॻाल्हि तव्हां ॾाढी ख़ूबसूरत कई आहे त अगरि विल आहे त पोइ तव्हां कुझु बि करे सघो था, कुझु बि इम्पॉसिबल कोन हूंदो आहे। पाण यूजुअली इहो मिसाल ॾींदा आहियूं न त इम्पॉसिबल वर्ड पाण चवे थो त आई एम पॉसिबल। सो तव्हां इहा ॻाल्हि कई आहे, बहितरीनु बहितरीनु। उनखां अलावा अव्हां जो एक्सपीरियंस ॿाहिरि कीअं रहियो आहे, वरी पाकिस्तान अचणु ऐं वरी पंहिंजे ई माण्हुनि सां मिलणु केतिरो सुठो लॻंदो आहे? मुंहिंजो एक्सपीरियंस तमामु सुठो रहियो आहे ऐं तमामु सुठी लर्निंग थी आहे। अगरि तव्हांखे मां पंहिंजी मतिलबु स्टार्ट ॿुधायां त जहिड़े तरीक़े सां मुंहिंजो मतिलबु मां जीअं प्राइमरी एजुकेशन कई, पोइ मां हायर सेकेंडरी एजुकेशन लाइ रिवाइंड टाइम आहे, तव्हां रिलैक्स थी इज़ीली असां सां शेयर कयो ऐं अव्हां जे लाइ मुंहिंजे ख़्याल सां प्रोग्राम ॾाढो मेमोरेबल रहंदो। जी। हाणे जीअं मतिलबु 5 क्लास ताईं त मां पंहिंजे ॻोठ जे स्कूल में हुयुमि, त मां इहो नथो चवां, मतिलबु मां नथो इहो मतिलबु चवणु चाहियां त मां हिकिड़ो सुठो स्टूडेंट हुयुमि, न, मां एवरेज स्टूडेंट हुयुमि।
मतलब नॉर्मल ठीक आहे पंहिंजूं शयूं टाइम ते कम ते ऐं मतलब मुंहिंजी हिकिड़ी शइ जेका सुठी शइ जेका मां फील कंदो आहियां जेको हिकिड़ी मुंहिंजी गुड क्वालिटी में थींदी आहे हार्ड वर्किंग ऐं हिकिड़ी शइ तव्हां ऐं ॿी शइ हिकिड़ी मुंहिंजी इहा सुठी आहे केतिरो बि मां बिज़ी हूंदो आहियां तव्हांखे ख़बर आहे त लाइफ बिज़ी आहे पर मां मतलब हफ़्ते में ॾींहं में महीने में मां कुझु टाइम अहिड़ो कढंदो आहियां त चवंदा त मां कुझु न कयां सिर्फ़ु सोचां वेही मतलब माण्हू सिर्फ़ु सोचे मतलब कुझु टाइम माण्हू खे मिलंदो आहे न पीसफुल टाइम मतलब माण्हू थॉट सोचे त मां छा आहियां छा करे रहियो आहियां छा मूंखे करिणो आहे जस्ट यू नो गेट लिटिल टाइम जस्ट थिंक अराउंड मतलब इहो न आहे त तव्हां कुझु यू आर गोइंग टू डू समथिंग जस्ट वेही रहो हाणे मुंहिंजी करंट पोज़ीशन छा आहे मां पास्टली छा कयो छा शयूं मां अचीव कयूं आहिनि करंटली छा आहे ऐं करंट गोल्स मुंहिंजा छा आहिनि त हर महीने में हफ़्ते में जॾहिं बि मूंखे टाइम मिलंदो आहे कोशिशि कंदो आहियां त बसि रिलैक्स वेही करे कुझु न कयां सिर्फ़ु माइंड में शयूं हलनि ठीकु आहे माण्हू ॿियो शइ करे नॉर्मली पर थिंकिंग जेको आहे न मतिलबु उन शइ ते वर्कआउट करे त वॉट आई हैव टू डू नाउ वॉट आई अचीव नाउ वॉट इज़ डन सो फॉर वॉट आई एम गोइंग टू डू नेक्स्ट त उन लाइ सिर्फ़ु थॉट्स जेको आहे न माण्हू उहो जेको आहे न माण्हू पाण खे सोचे इहा हिकिड़ी शइ हार्ड वर्किंग हाणे जॾहिं मां उते बि हूंदो हुउमि त पर पंहिंजूं शयूं जेको न शौक़ु इलाही हूंदो मूंखे मूंखे यादि आहे त जॾहिं मां प्राइमरी क्लास में हुयुमि क्लास 4 में हुयुमि त मूंखे मदर काॾे वठी वई स्कूल जूं मोकलियूं न हुयूं ऐं असां ओवरनाइट सखर में स्टे कयोसीं सुबुह जो असांखे वापसि अचिणो हुयो सुबुह जो मां वापसि आयुमि त इहो अधु ॾींहुं गुज़री वियो वेरी इंटरेस्टिंग सॉरी टू इंटरप्ट ब्रेक आहे प्रोग्राम जी फर्स्ट ब्रेक आहे व्यूअर्स असां ब्रेक जी तरफ़ वधूं था ऐं हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार आहे ज़ीरा प्लस जो ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस नओ ब्रेक आहे स्टे ट्यून वी आर जस्ट कमिंग बैक सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में ऐं प्रोग्राम सां ख़ासि सहकार मौजूदु आहे ज़ीरा प्लस जो हर चांहि जो प्लस आहे ज़ीरा प्लस ऐं चयो वञे थो त चांहि हुजे ज़ीरा प्लस हुजे त पोइ कचहरी ख़तमु थियण जो नालो ई न वठे ऐं जॾहिं गेस्ट असां वटि एतिरा बहितरीनु हुजनि त पोइ यकीन पुछो त वाक़ई में कचहरी ख़तमु थियण जो नालो कोन वठंदी आहे अव्हांखे ॿुधाईंदी हलां त असां वटि हिन वक़्तु जेके गेस्ट मौजूदु आहिनि दानिश जतोई साहब मौजूदु आहिनि पाण IT एक्सपर्ट पर्सन आहिनि एजुकेटेड पर्सन आहिनि एजुकेशनिस्ट आहिनि ऐं इदारो बि आहे बहितरीन ख़िदमतूं पाण तालीम जे मैदान में सरंजाम ॾियनि पिया उन्हनि खे असां दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था अस्सलाम वालेकुम हैव अ गुड मॉर्निंग वालेकुम सलाम थैंक यू कीअं आहियो ठीकु आहियो बिल्कुलु अलाह जी महिरबानी माशाल्लाह ज़बरदस्त अच्छा सर भला हिन वक़्तु छा एक्टिविटीज़ हलनि पियूं हाणे मां जेकर पुछंदसि तव्हां खां तव्हांजी मॉर्निंग कीअं आहे तव्हां खिलंदा हमेशह तारा पुछंदी आहे मॉर्निंग कीअं आहे अॼुकल्ह मॉर्निंग छाकाणि त वैकेशन्स आहिनि त थोरी डिफरेंट आहे ऐं माण्हू थोरो देरि सां उथे थो जी जी ऐं अदरवाइज़ मूं त जॾहिं बि स्कूल्स ऑन हूंदा आहिनि छाकाणि त तालुक त एजुकेशन सां आहे जी जी त पोइ माण्हू सवेर उथंदो आहे एक्सरसाइज़ ऐं इहो सभु एक्टिविटीज़ करे वरी पंहिंजे इदारे खे सुबुह जो टाइम ॾिए थो पर अॼुकल्ह थोरी माना लेज़ी मॉर्निंग फ्रेश मॉर्निंग हूंदी आहे हींअर थोरी लेज़ी आहे ठीकु आहे कुझु ओवरऑल जी हा कुझु ॾींहं आहिनि वरी उहो ई स्केजुअल वरी उहा ई रवानगी उहो ई सर्किल ऐं मुंहिंजे ख़्याल सां टीचर्स जे लाइ त इहो टाइम ॾाढो बहितरीनु हूंदो आहे वेल अव्हां प्लीज़ कंटिन्यू कजो अव्हां पंहिंजी ॿुधायो पिया जर्नी तव्हांजो स्टार्ट यस ॾाढी इंट्रस्टिंग स्टोरी आहे अव्हांजी त मुंहिंजो मतिलबु चवण वक़्तु चवां पियो त मां एवरेज स्टूडेंट हुयुमि पर हिकिड़ो शौक़ु ऐं हार्ड वर्किंग मुंहिंजो हिकिड़ो एलिमेंट रहियो आहे पोइ जॾहिं मां असां सुबुह जो वापसि अची वियासीं सखर मां ऐं हार्डली कलाकु या 1.5 कलाक हुयो स्कूल बंदि थियण में त स्टिल मां पाण पंहिंजी शौक़ सां मां चयुमि त न मां स्कूल वञा थो त कलाकु ॾेढ लाइ बि मां स्कूल वियुमि ऐं जॾहिं प्रोग्राम शुरू थींदो त हिकिड़ी मां ॿी इंट्रस्टिंग ॻाल्हि तव्हां लाइ शेयर कंदुमि इहा नंढियूं ॻाल्हियूं आहिनि पर मे बी घणनि असांजे यंगस्टर खे इहे मोटिवेट करनि ऐं ॿी इंट्रस्ट जी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां त हिकिड़े ॾींहुं ॼण ईद गुज़री रमज़ान जी ईद गुज़री त इन ते तव्हांखे ख़बर आहे त नवां कपिड़ा सिबराईंदा आहियूं असां त असांजे घर वारनि बि नवां कपिड़ा वग़ैरह सिबराया मुंहिंजो वाइट कलर जो सूट हुयो भाउ वग़ैरह जो बि त पोइ उहो असां पायूं पिया वरी ईद जी मोकल हूंदी आहे 3 ॾींहंनि खां पोइ स्कूल वञिणो हूंदो आहे त उहो मूंखे सुठो लॻे पियो त तव्हांखे ख़बर आहे त कॾहिं कॾहिं चवंदा हुआ त ठीकु आहे यूनिफॉर्म नथो पाए वञा त उहो मां पाए वञा थो त जीअं तव्हांखे मां ॿुधायो त जेको हायर सेकेंडरी स्कूल हूंदो हुयो 9th क्लास जी ॻाल्हि आहे उहो 4th क्लास जी मां ॻाल्हि ॿुधाई प्राइमरी स्कूल जी वरी मां 9th क्लास में जॾहिं हुयुमि त असां चक वेंदा हुआसीं उहो असांखे बस ते ट्रेवल करिणो हूंदो हुयो सुबुह जो वञिणो हूंदो सभु स्टूडेंट गॾु वञूं पंहिंजे ॻोठ मां थोरी वॉक बि करणी हूंदी छो जो ईअं न आहे त बसि तव्हांखे वरी उतां खणे उहो वॉक कयो तव्हां 1 किलोमीटर
उनखां पोइ वरी तव्हां बस वठो वरी उहा लाहे तव्हांखे स्टॉप ते देन यू हैव टू वॉक अगेन टू स्कूल मतिलबु ईअं मतिलबु रूटीन हूंदी त काफ़ी इंट्रस्टिंग हूंदी सभु गॾिजी वेंदा हुआसीं सभु गॾिजी मोटींदा हुआसीं त 9th क्लास में मां हुयुमि ऐं 9th क्लास में असांजा सेक्शन्स हूंदा आहिनि ABC त मां हुयुमि जेको आहे B सेक्शन में त असांजो जेको हिकिड़ो थींदो आहे क्लास टीचर थींदो आहे जेको इंग्लिश वग़ैरह नॉर्मली हुते पढ़ाईंदो हुयो उहो सॼो क्लास खे मॉनिटर कंदो आहे त ईद जो टाइम हुयो त ॿियो ॾींहुं असांजा स्कूल खुली विया पर मां अहिड़ो हुयुमि त मां भले स्कूल में कुझु न बि थिए कॾहिं कॾहिं थींदो आहे ठीकु आहे फस्ट डे आफ्टर वेकेशन्स में बि घणी एक्टिविटी न थी नथा वञूं ऐं पेरेंट्स बि कॾहिं कॾहिं मोटिवेट कंदा आहिनि ठीकु आहे असां ॿाहिरां हाणे आया आहियूं काॾां ठीकु आहे इट्स ओके अगरि तव्हां न वञो पर मुंहिंजो हूंदो न स्कूल मिस न थिए त पोइ नेक्स्ट डे हुयो ऐं घणा असांजा मतिलबु दोस्त वग़ैरह हलनि पिया न हलनि पिया त मां चयुमि त अॼु मां यूनिफॉर्म नथो पाए वञा मां इहो ईद वारा कपिड़ा थो पाए वञा त मां वयुमि त असां बस ते वेठासीं त ईअं हूंदो त बस 10 मिंटनि में ईंदी त कुझु स्टूडेंट पहिरीं में विया ॿी में विया त असां चढ़ी करे मां वयुमि त मां सभिनी खां मतिलबु इहो बि मुंहिंजो हूंदो हो त मां टाइम खां पहिरियां पहुचां ईअं न त ठीकु आहे हाणे थोरो देरि सां पहुचे त पनिशमेंट बि हूंदी हुई त मां पहुची वियुमि त टीचर चयो जंहिंखे यूनिफॉर्म न आहे उहे थी विया त मां बि उथी बीठुमि चईं यूनिफॉर्म मां चयुमि बसि मां दॿायो चई बसि तव्हां वापसि वञो मां चयुमि हाणे उहा शइ मां चयुमि हाणे क्लास भले कुझु थिए न थिए पर एटलीस्ट आई हैव टू बी देयर त चई तव्हां हाणे जंहिंखे यूनिफॉर्म न आहे उहे घर वापसि हलिया वञो इहा हुनजी पनिशमेंट आहे मां बसि वॉक करे वापसि स्कूल मां निकिरां पियो ॿिया बि दोस्त आया मतिलबु ईअं फीलिंग खफ़ो हुयो त यार हाणे स्कूल तो क्लास तो मिस थिए त अचां पियो त वरी ॿी गाॾी में जेका 10 मिंट में अधु कलाक में ॿी गाॾी ईंदी आहे त उन मां वरी असांजे ॻोठ मां ई ॿिया दोस्त अचनि पिया त हिकिड़े खे यूनिफॉर्म पियो त मूंखे चई पुराणो मतिलबु मेरो छो जो उन द्वार बि शायदि न हुयो ऐं उहो तव्हांखे ख़बर आहे कॾहिं कॾहिं पेन रखंदा आहिनि त हिते मस वग़ैरह लॻी वेंदी आहे इहा त मूंखे चई वापसि मां चयुमि यूनिफॉर्म न आहे ऐं टीचर चयो आहे त जंहिंखे यूनिफॉर्म न आहे त उहे वापसि हलिया वञनि त मूंखे दोस्त चयो चई यार मां हाणे न शहर थो वञा उते फलाणी मूवी लॻी आहे उहा थो मां ॾिसां त हुन जो ठीकु हाणे मां घरां त निकिरी आयो आहे उन प्रेशर में बि घर वारनि जो हुजे त हाणे मां मूवी ॾिसण थो वञा ईद जी मूवी लॻी आहे की मां ओॾे थो वञा मां चयुमि यार ठीकु आहे मां चयुमि हाणे हिकिड़ो कमु था कयूं मां तूं मुंहिंजा कपिड़ा पाए मां तुंहिंजा कपिड़ा पाए यूनिफॉर्म मूंखे ॾे चई हिते कीअं चेंज कंदासीं वरी असां हुते स्टॉप ते लहंदा हुआसीं वरी हिकिड़ी मस्जिद हूंदी त मां चयुमि हीअं था कयूं मस्जिद में अंदरि था वञूं भिति जे हुन तरफ़ वरी ॿाहिरि तव्हांखे ख़बर आहे शाही बि इलाही हूंदा आहिनि इहो माण्हू हिकिड़ो फील कंदा आहिनि त हिकिड़ो थींदो आहे त न मां छा थो कयां मतिलबु एतिरा बोल्ड त न हूंदा आहिनि नई एज में त मां चयुमि तूं हाणे हीअं मस्जिद हीअं हुई ऐं चौधारी बाउंड्री हुयसि पर जेको मस्जिद जो विचो हिसो हुयो हीअं ऐं 2 भितियूं हुयूं मां चयुमि मां हिन तरफ़ थो थी बीहां तूं हिन तरफ़ त असां एक्सचेंज था कयूं ऐं इहा वरी फीलिंग मतिलबु इलाही इन एज में त इलाही उहो हूंदी आहे त असां छा था कयूं ऐं ख़ौफ़ बि इलाही हूंदो आहे त ॿियो को माण्हू छा चवंदो त वी आर डूइंग समथिंग डिफरेंट त पोइ चई ठीकु आहे उहो एग्री थी वियो मूंखां मां ठीकु आहे असां कपिड़ा अची एक्सचेंज कयासीं कपिड़ा एक्सचेंज करे अधु कलाक में मां वापसि क्लास में वियुमि त मुंहिंजो टीचर ई सरप्राइज़ थियो चई तूं कपिड़ा किथां आंदा मां हुनखे ॿुधायो मां चयुमि हीअं मतिलबु थी वियो मुंहिंजो दोस्त आयो ऐं चई त ठीकु आहे मां त हू मूंखे पुछियो न त तोखे त मां हाणे कयो ऐं तूं कपिड़ा किथां चेंज कया तोखे जो ॻोठ बि हिते न आहे ईअं न त ठीकु आहे सेम शहर में आहे तूं वञी चेंज करे आहीं त मतिलबु इहो हिकिड़ो इंट्रस्ट हुयो त मतिलबु इफ यू वॉन्ट टू डू समथिंग शौक़ु हुयो हार्ड वर्किंग हा मिस न थिए हार्ड वर्किंग त का शइ अगरि करणी आहे त भले उहो राति जो केतिरो बि टाइम लॻे ॿियूं शयूं भले कंप्रोमाइज़ करनि पर एजुकेशन सां मतिलबु कोशिशि हूंदी त शयूं टाइम ते थियनि वाओ जी ज़बरदस्त ॾाढी डिफरेंट स्टोरी खोड़ सारियूं स्टोरीज़ आऊं पढ़ंदी आहियां ऐं मूंखे सुठो लॻंदो आहे ऐं ॾिसण त कीअं लाइफ जो हिकिड़ो सर्किल आहे कीअं माण्हू अॻियां वधे थो हिकिड़ो सक्सेसफुल पर्सन ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर कंहिंजी ज़िंदगी में ॾुखियायूं आहिनि ऐं ॾुखियाईनि खे पार करे ई रोशनी जी तरफ़ इंसानु वधे थो कामयाबी जी तरफ़ इंसानु वधे थो पोइ तव्हां दुनिया जे कंहिं बि अमीर तरीन इंसान खे खणी वठो कंहिं बि सक्सेसफुल पर्सन खे खणी वठो उनजी ज़िंदगी में ॾुखियायूं ज़रूरु आहिनि सो मां सम्झां थी त अव्हांखे किताब बि लिखणु खपे हिकिड़ी बायोग्राफी चयो आहे मोहम्मद इब्राहिम जोयो जो चवणु आहे ऐं सुठा राइटर्स आहिनि उन्हनि जो चवणु आहे त बायोग्राफी लिखणु खपे तव्हांजी ज़िंदगी में छा वहे वापरे थो छा थियो आहे कीअं तव्हां अॻियां वधायो त ॿियनि जे लाइ मुंहिंजे ख़्याल सां उहा ट्रू इंस्पायरेशन हूंदी आहे सो अॼुकल्ह त ईअं बि थींदो आहे त माण्हू रिकॉर्ड कराए वठे थो उन खां पोइ लिखाए वठे थो
त ॾाढो बहितरीनु रहंदो। ऐं त सर दानिश खे बि चवंदी आहियां सर एतिरो बहितरीनु तव्हांजो एक्सपीरियंस आहे, एतिरो सुठो एक्सपोजर आहे, एतिरा बहितरीनु थॉट्स आहिनि तव्हांजा, हिकिड़ो किताबु त हुजणु खपे। ऐं मूंखे ॾाढो सुठो लॻंदो हुओ हिन ई सुबुह बहिराण जे अंगण में मां ई किताबु खणी वेठी हूंदसि त सर दानिश जो किताबु आहे। सो यस यस सर। तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु त मोकलूं आहिनि, मोकलूं भला कीअं गुज़ारणु खपनि, छा त सम्झो त ॿारनि जूं मोकलूं कीअं उन्हनि जे घरनि में डिफरेंट एक्टिविटीज़ में गुज़रनि, मोकलुनि खे मोकलुनि जीअं गुज़ारणु खपे, हिकिड़ो त प्रेशर में ॿार बि त हूंदो आहे न, इन शइ खां बि त पाण डिनाए कोन था करियूं। Exactly. जी असां वटि थोरो स्कूल्स ऐं सोसाइटी जो जेको पाण में इंटरेक्शन आहे उहो थोरो कटियल आहे। हुजणु ईअं घुरिजे त जॾहिं स्कूल्स मां ॿारनि जूं मोकलूं थियनि त पेरेंट्स खे उन्हनि जी वैकेशन्स प्लान करणु घुरिजनि। ऐं वैकेशन्स मीन्स द वैकेशन्स असीं छा कंदा आहियूं त वैकेशन्स में बि ॿारनि जे लाइ ट्यूशन्स लॻाए छॾींदा आहियूं, उन्हनि जे लाइ एक्स्ट्रा क्लासिस लॻाए छॾींदा आहियूं, उन्हनि जे लाइ एक्स्ट्रा कोचिंग कंप्यूटर लैंग्वेज। त हाणे ॿारु उहो जेको आहे सो थ्रू आउट सॼो साल जेको आहे उन अकेडमिक प्रोसेस में रहे थो। जॾहिं त उनखे हिकिड़ी ब्रेक मिलणु घुरिजे, पेरेंट्स खे घुरिजे त उन्हनि ॿारनि खे अॻे ई थींदो त पेरेंट्स पंहिंजे ॿारनि खे जेको आहे थो पंहिंजे जेके माना नानाणा ॾाॾाणा उन्हनि जे ॻोठ मोकिलींदा हुआ, वरी ॿार उते वेंदा हुआ, उते वञी पंहिंजे ॿियनि दोस्तनि सां पंहिंजे रिलेटिव सां कचहरी कंदा हुआ, मिलंदा हुआ, त उनजी रूटीन चेंज थींदी हुई। ऐं इहा रूटीन जेका आहे सा चेंज थियणु बि घुरिजे ऐं इन में ब्रेक अचणु घुरिजे त जीअं माण्हू जॾहिं वापसि वरी स्कूल ॾे मोटे त उन्हनि जो जेको दिमाग़ जेको हूंदो आहे न उहो क्रिएटिव थी वेंदो आहे। जॾहिं त तव्हां साॻिए तरीक़े सां जेकॾहिं सॼो साल गुज़ारियो आहे, सुबुह जो उथो था, ॿार स्कूल वञे थो, वरी मोटी अचे थो, वरी ॿार अची कोचिंग वठे थो, माना इहा हिकिड़ी बिल्कुलु सेट रूटीन आहे। ऐं उन में हुनजी जेका मेंटल डेवलपमेंट आहे उहा रुकिजी थी वञे, क्रिएटिविटी रुकिजी थी वञे। तव्हां जेकॾहिं ॿारनि खे वठी वञो नॉर्थ साइड वठी वञो, हींअर मतिलबु मौसम हिते गरम आहे, उते सुठी मौसम आहे, त ॿार उते वेंदा, थोरो रिलैक्स कंदा, नज़ारा ॾिसंदा। इवन जेका उन्हनि जा फैमिली आहे, मदर आहे, ॿिया पेरेंट्स आहिनि, उहे बि थोरो उन्हनि खे चेंज मिलंदो, छो त माण्हू ॿारनि जे करे स्टक थी वेंदा आहिनि, केॾांहुं वञी कोन सघंदा आहिनि ऐं माना इंतज़ार में हूंदा आहिनि त भई ॿारनि खे वैकेशन्स मिलनि त असीं कुझु घुमणु वञूं। सो काफ़ी हींअर फैमिलीज़ जेके आहिनि से नॉर्थ वियूं आहिनि, उते घुमनि पियूं, ॿारनि खे घुमाइनि पिया। ऐं वरी जॾहिं मोटी ईंदा त ॿार बिल्कुलु फ्रेश हूंदा, स्कूल्स में वेंदा त क्रिएटिव तरीक़े सां पंहिंजी अकेडमिक्स खे वठंदा। सिक मेंटेलिटी जो हिकिड़े हंधि रिसर्च जो इहो बि नतीजो कढियो वियो आहे त असां सेम सर्किल में फिरंदा आहियूं, सेम रूटीन में फिरंदा आहियूं। असां ॾाढो हेक्टिक असांजो स्केड्यूल हूंदो आहे, उहो ई 3 वक़्त जो खाधो पूरो करिणो आहे, उहो ई जॉब ते वञिणो आहे, ॿारनि खे वठी वञिणो आहे स्कूल, ॿारनि खे छॾिणो आहे, घर में कमी कोताही आहे उनखे पूरो करिणो आहे। माण्हू ॾाढो डिप्रेस्ड आहे, अॼुकल्ह जो मर्द ॾाढो डिप्रेस्ड आहे। अॼुकल्ह जे मर्द जे मथां जेके ज़िम्मेदारियूं आहिनि उहो शायदि मां सम्झंदी आहियां त घर में जेके औरतूं आहिनि उहे जेकॾहिं सम्झणु शुरू कनि त अव्हां हैरान थी वेंदा त ॿाहिरि जॾहिं मर्द निकिरे थो, अव्हांजो भाउ आहे, अव्हांजो बाबा आहे और अव्हांजो हस्बैंड आहे जेको ॿाहिरि निकिरे थो, जेको एतिरियूं ज़िम्मेदारियूं खणी ॿाहिरि निकिरे थो ऐं इज़तुनि जो मुहाफ़िज़ हूंदो आहे, इज़तुनि जे लाइ हू सॼी ज़िंदगी गुज़ारे छॾींदो आहे, त ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो आहे। मां पहिरीं बि चयो त डिफरेंट स्टोरीज़ आऊं ॿुधंदी आहियां, ॾिसंदी आहियां, डिफरेंट व्यूज़ आहिनि, हर कंहिंजी पंहिंजी मेंटेलिटी आहे, हर को हिकिड़ो पंहिंजो पर्सपेक्टिव रखियो वेठो आहे, हर कंहिंजी हिकिड़ी पंहिंजी आइडियोलॉजी आहे, पर समहाउ असां हिन मुआशिरे में प्रॉब्लम्स जे वर पंहिंजो पाण खे पाण चाढ़ींदा आहियूं, अंडरस्टैंडिंग न हूंदी आहे, असां सम्झणु ख़तमु करे छॾींदा आहियूं ऐं सिर्फ़ु चाहींदा आहियूं त असांखे सम्झो वञे। सो इतां खां असांजा मेंटल प्रॉब्लम्स शुरू थियनि था। इहो एक्सपर्ट्स चवनि था, जेका ॻाल्हि कई आहे त असां जेकर हिकिड़ी रूटीन में फिरंदा रहूं था त पोइ क्रिएटिविटी ख़तमु थी वेंदी आहे, पाण सफ़ा डंप थी वेंदा आहियूं। सो इन सॼी जेका रूटीन आहे इन मां थोरो पंहिंजो पाण खे ब्रेक ॾियो, पंहिंजो पाण ते थोरो रहम कयो। सो यस, अव्हां हिन मोकलुनि में फैमिली समेत पाकिस्तान आया आहियो ऐं ॾाढी बहितरीनु ॻाल्हि आहे, पंहिंजो वतन हूंदो आहे। सो भला कीअं सोचियो त हाणे बसि हीअ जेके वेकेशन्स आहिनि इहे पंहिंजे वतन में वञी स्पेंड करणियूं आहिनि? छो जो उते असांखे ही टाइम सुठो मिलंदो आहे जंहिंमें हिकिड़ो सुठो बफर हूंदो आहे, मोकलूं हूंदियूं आहिनि त जंहिंमें स्पेशली असांजी बि यूनिवर्सिटी ऑफ आहे ऐं ॿारनि खे बि तक़रीबन 5 वीक ऑफ मिलंदो आहे
ऐं ॿियो असां वटि अपॉर्चुनिटी ईंदी आहे डिसंबर में, पर उहो शॉर्ट ऑफ हूंदो आहे, तक़रीबन 2 वीक्स जो असांखे क्रिसमस जे दौरान जो टाइम फ्रेम मिली वेंदो आहे। उन में ट्रेवल करणु इट्स क्वाइट डिफिकल्ट। 2 हफ़्तनि लाइ तव्हां अचो, हार्डली 1 वीक तव्हांजो ट्रेवल में थी वञे, त यू आर हियर ओनली फॉर 1 वीक ऐं यू हैव टू पे एंड यू हैव टू ट्रेवल। सो इहो ई रीज़न हुयो त असां चयोसीं त अगरि वञूं त यू नीड अ टाइम हियर, त हिते तव्हां अचो था त फैमिली विज़िट काफ़ी शयूं हूंदियूं। गर्मी आहे देन यू हैव टू कम्प्रोमाइज़, मतिलबु त इहो ई रीज़न हो त असां चयोसीं त हिन में सॼी फैमिली सां गॾु वरी पाकिस्तान वियो वञे, गर्मी सां कम्प्रोमाइज़ कंदासीं, बाक़ी देन वी हैव टू स्पेंड अवर टाइम विथ अवर फैमिली। ज़बरदस्त बहितरीन। अच्छा, तव्हां जो डिफरेंट डिग्रीज़ आहिनि? हाणे हिकिड़ी शइ मां एड कयां, Yes, please, why not? जेका शइ मेंशन कई उहो मां बिल्कुलु ब्रेक हुजणु खपे, जीअं छुटियूं हुन बिल्कुलु ऑफ हुजणु खपे। पर हिकिड़ी मां तव्हांखे डिफरेंट रूटीन थो ॿुधायां, मां पंहिंजी धीअ जी, वॾी धीअ जी, मूंखे 3 ॿार आहिनि, त मुंहिंजी वॾी धीअ जी छा रूटीन आहे, हूअ छा डिफरेंट फील कंदी। हाणे हुननि खे असां हाणे हूअ ईयर 1 में आहे, ईयर 1 हुनजो बसि पूरो थींदो सेप्टेम्बर, ईयर 2 में वेंदी, त हुनजो इंट्रस्ट मैथ में इलाही आहे ऐं इंग्लिश में इलाही आहे। ऐं इवन असां छा कंदा आहियूं त हुन ईयर 1 शुरू कयो न, त असां लास्ट समर में ईयर 1 शुरू थियण खां पहिरियां हुनखे असां ईयर 1 जा बुक्स वठी ॾिनासीं, ईयर 1 शुरू थियण खां पहिरियां। त उन्हनि खे हुन स्टार्ट मैथ खां कयो, छो जो पोइ जॾहिं मैथ फिनिश थी वई त अञा चए पियो मां मैथ कयां, हाणे तोखे इंग्लिश करणी आहे, त इंग्लिश बि तूं वर्कआउट कर, एक्सरसाइज़ हुन में हुयूं, त पोइ हू चए पियो ठीकु आहे, मतिलबु हुन इंग्लिश बि पूरो कयो। हाणे वरी असां हिते आयासीं त असां हुनखे ईयर 2 जा जेको हूअ सेप्टेम्बर में स्टार्ट कंदी, त 2 बुक वठी ईंदासीं, मैथ जो ऐं हुन में एक्सरसाइज़ हुयूं ऐं हुन में इंग्लिश जो। हाणे हुन जो मतिलबु रूटीन छा आहे, जेको दानिश जो इहो बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त वेकेशन्स में माण्हू डिफरेंट शयूं प्लान करे, ऐं छो जो वाकई अगरि माण्हू क्रिएटिविटी ॾिसणु चाहे त उहो रूटीन खां जॾहिं तव्हां जी शइ मेंशन कई त माण्हू ॿाहिरि निकिरंदो आहे ऐं उहा शइ पोइ वरी माण्हू वापसि शइ कंदो आहे त हिकिड़ो क्रिएटिविटी हुन में नज़र ईंदी आहे। त हुन जो छा आहे त हाणे उहो सुबुह जो बि 2-3 ॾींहं पहिरियां उहो थी बुक खणी थी, असांजो नाश्तो करिणो आहे, ब्रेकफास्ट करिणो आहे, पर हूअ छा थी इंजॉय करे, हूअ मे बि इन शइ खे उहो वधीक थी इंजॉय करे, त ठीकु आहे मां का शइ सॉल्व थी कयां, का एक्सरसाइज़ थी कयां, त ॿार ते बि डिफरेंट डिपेंड करे थो त हुनजो इंट्रस्ट छा में आहे या हूअ छा में पाण खे। इवन असां हुनखे मानी लाइ फोर्स कंदा आहियूं, हाणे ब्रेकफास्ट आहे, तव्हां बुक बंदि कयो या एक्सरसाइज़ पोइ कजो, तव्हां पहिरियां हे जेको आहे न ब्रेकफास्ट था कयो, ऐं उहो बि असांखे टारगेट ॾियणो पवंदो आहे, न पहिरियां तव्हां ब्रेकफास्ट पूरो कंदो पोइ तव्हां हीअ एक्सरसाइज़ शुरू कंदो, अहिड़े तरीक़े डिपेंड ऑन दी किड्स। सही बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चओ पिया, ऐं ॿार खे उन हिसाब सां वठी हलण बि पोइ तमामु घणो ज़रूरी आहे। सो यस, पाण कंटिन्यू कयूं था। प्रोग्राम में वक़्तु थी वियो आहे हिनड़ी साही जो, ऐं हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार आहे ज़ीरा प्लस जो। हर चांहि जो मज़ो बीणो थो वञे ज़ीरा प्लस सां। अहिड़ो ब्रेक आहे, काॾे बि न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। चवणु मूंखे सुठो लॻंदो आहे, प्रोग्राम अवां जो पंहिंजो हूंदो आहे, ऐं यकीनन जेका कचहरी बिल मुशाइबा असांजे महिमाननि सां हूंदी आहे, अवां ताईं ई काराइतूं ॻाल्हियूं पहुचाइण जी असां कोशिशि कंदा आहियूं। स्क्रीन ते नंबर बि हली रहियो आहे, प्रोग्राम में शामिलु थी सघो था, नंबर डायल करे सघो था। का ॻाल्हि वंड कंदव त सुठो लॻंदो, ऐं रिलेटेड टू टॉपिक ॻाल्हि हूंदी त यकीन कयो अञा वधीक सुठो लॻंदो। सो हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार ज़ीरा प्लस जो आहे, ऐं ज़ीरा प्लस जो ताज़ो ऐं मुनफ़रिद ज़ाइको जेको ॿियो कंहिं में किथे। व्यूअर्स, सुठा गेस्ट मौजूदु आहिनि। डॉक्टर यार मोहम्मद मुग़ल साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ॾाढो सुठो एक्सपीरियंस संदन आहे, सुठो एक्सपोजर संदन आहे, बहितरीन ॻाल्हियूं वंड कनि पिया हिन प्रोग्राम में। ऐं उनखां अलावा दानिश जतोई साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, ऐं IT जी फील्ड सां रिलेटेड आहिनि। मां ॿुधाए चुकी आहियां त संदन इदारो बि आहे। सो हींअर असांजो जेको एजुकेशनल कैलेंडर आहे, वरी न्यू एडमिशन्स ऐं नओं रुझान, नवां ॿारड़ा स्कूल में, वरी उहा ई ताज़गी, उहा ई रवानगी, इहो सिस्टम कीअं हूंदो आहे? डेफिनेटली स्कूल खुलण में बाक़ी 2 हफ़्ता वञी बचा आहिनि, ऐं पेरेंट्स ॿार हाणे वापसि पंहिंजे पाण खे उन रूटीन में आणींदा। ऐं सरकार जी बि यकीनन इहा कोशिशि आहे त ॿार जेके नवां ॿार स्कूल्स में दाख़िल थियनि, ऐं जेको ही पहिरियों महीनो हूंदो आहे सॼो अगस्त जो, उहो हूंदो ई इन जे पोयां आहे त जेके ॿार आहिनि उन्हनि खे आउट ऑफ स्कूल ॿार आहिनि जेके स्कूल छॾे चुका आहिनि, त उनखे वापसि स्कूल आणिजे। जेके नवां ॿार स्कूल में दाख़िल थियण जे क़ाबिल आहिनि त उन्हनि खे स्कूल में वापसि दाख़िल कजे। त पेरेंट्स बि जेको आहे उन्हनि जे लाइ यूनिफॉर्म, बुक्स, ही उहो माना हिकिड़ी अजीब क़िस्म जी हिकिड़ी एक्टिविटी स्टार्ट थी वेंदी आहे। हर घर में दुकाननि ते रश थी वेंदी आहे, यूनिफॉर्म सेंटर्स ते
तव्हां वेंदव त हुते ॿारनि पेरेंट्स हुते हूंदा, ॿार हूंदा ऐं वॾी हिकिड़ी माना तक़रीबन आख़िरी हफ़्तो ईअं ई गुज़रंदो आहे। ऐं सरकार बि इन ते कोशिशि कंदी आहे हर साल त ॿारनि खे स्कूल में आणिजे, ऐं उन जे बावजूद बि एतिरी सारियुनि एफर्ट्स जे बावजूद बि स्कूल खां काफ़ी ॿार रहिजी था वञनि, काफ़ी ॿार स्कूल्स ताईं पहुचनि कोन था। उन में खोड़ सारा रीज़न्स आहिनि। उन में हिकिड़ो त पेरेंट्स जी प्रायोरिटी, कॾहिं जेके ॻोठ आहिनि उते पेरेंट्स जी प्रायोरिटी न आहे त असांजो ॿार जेको आहे सो स्कूल पहुचे। उन्हनि जी को ॿार जेकॾहिं असांखे कंहिं कमकार में कंहिं शॉप ते या किथे को बनी ॿारे में उनखे हेल्प कराए थो त हू उनखे प्रायोरिटाइज़ कनि था। बहिराड़ी में ईअं थिए थो त ख़ासि करे जेका पुटनि चूंडण जी मौसम आहे उन में स्कूल्स में जेके ॿार बिल्कुलु माना सम्झो त 80% अटेंडेंस जेका न उहा न हूंदी आहे। जॾहिं उन रीज़न पुछियो वेंदो आहे कि भई इहो छो आहे त ख़बर पवंदी आहे त जेके माण्हू ॻोठनि में जेके माण्हू महिनतकश आहिनि, ग़रीब आहिनि, मज़दूर तबिके जा आहिनि, त उहे पंहिंजे जेके माना ॿार हूंदा आहिनि 10 खां 15 साल जा जेके ॿार आहिनि उन्हनि खे पाण सां गॾु कम ते वठी वेंदा आहिनि। उन में छोकिरियूं हूंदियूं आहिनि, छोकिरा हूंदा आहिनि। त माना इहा असांजी थोरी हिकिड़ी खनि चइजे त बदकिस्मती आहे, अलमियो आहे असांजो त असां हिकिड़ी माना ग़रीब क़ौम जे नाते असां पंहिंजे ॿारनि खे जेको आहे सो उन इकनॉमिक सिस्टम में जेको आहे सो इन्वॉल्व कयूं था जीअं असांजो इकनॉमिक सिस्टम बहितर थिए, 4 पैसा वधीक कमाए वठूं धंधेदारी में। त उनजो वरी नुक़सानु छा थो थिए त ॿार जी का अकेडमिक ब्रेक आहे उहा ब्रेक अची थी वञे। उन दौरान मिसाल के उहो महीनो 1.5 महीनो जेको ॿिया ॿार उहो पढ़नि था त उहे ॿार उन मां रहिजी वञनि था, या जेकॾहिं टीचर क्लास में पंहिंजे उन कोर्स खे पास करे थो, ठीकु आहे, त वरी प्रॉब्लम इहो थिए थो त एट द एंड ऑफ द ईयर तव्हांजो जो कोर्स आहे, जेको एकेडमिक्स जेको तव्हांजो प्लान हूंदो आहे उहो पूरो न थी सघंदो आहे। उहो पूरो न थियण जे करे उहा हिकिड़ी अहिड़ी गैप थी अचे जो वरी उहा गैप तव्हांजी नेक्स्ट ईयर जे क्लास में कैरी थिए थी। मिसाल तव्हां जेकॾहिं क्लास 4 जा स्टूडेंट आहियो ऐं तव्हांखे जेकॾहिं 4 जो मैथ्स जो बुक, इंग्लिश जो बुक कंप्लीट करिणो आहे जेको तव्हां न करे सघिया, एग्ज़ामिनेशन त पंहिंजे टाइम ते थींदो, उहो उन मां हिकिड़ो पूरो हिसो रहिजी वियो। उहो रहियल हिसो जॾहिं तव्हां नेक्स्ट ईयर में प्रमोट थिया, विया हलिया, त जॾहिं क्लास 5 स्टार्ट कंदा त उहो जेको तव्हांजो रहियल हिसो बैकलॉग हो उहो तव्हांजो उते कैरी न थी सघंदो। ऐं उहा शइ तव्हां मिसाल जी ॻाल्हि प्रमोशन आहे या कॿी अहिड़ी उन में का हुई एक्टिविटी जेका तव्हांखे सिखणी हुई उहा न सिखी सघियो त नेक्स्ट ईयर जे क्लास में बि उहा तव्हांजी रहिजी वई आहे। ऐं इन जे करे माना काफ़ी ॿार पोइ माना पंहिंजी एकेडमिक एक्सीलेंस हासिल नथा करे सघनि। थोरा ॿार हूंदा आहिनि बहिराड़ियुनि में, जीअं साईं पंहिंजो ॿुधायो प्रोफाइल यारवन साहब, त मूंखे बिल्कुलु को सुठो स्टूडेंट त कोन हुउसि, एवरेज स्टूडेंट हुउसि, पर माशाल्लाह साईं दुनिया जी सुठियुनि यूनिवर्सिटीज़ में पढ़िया आहिनि, ठीकु आहे। ऐं माना असांजो सिंधी माण्हू थी करे UK यूनिवर्सिटी में साईं प्रोफेसर आहिनि, त इहा माना असांजी अचीवमेंट आहे। पर इहा को ऑन एवरेज जेके ॾिसजे त माना एॾो असांजो उन में एक्सीलेंस न आहे। थोरा माण्हू आहिनि जेके ईअं इन सारी हर्डल्स मां निकिरी वरी कंहिं मंज़िल ते पहुचनि था। सही पिया चओ, बिल्कुलु सही पिया चओ। ऐं हक़ीक़त में इहो अलमियो रहियो आहे। असां उन ग़रीब क़ौमुनि मां आहियूं जेके कॉम्प्रोमाइज़ वञी करे तालीम ते कंदा आहियूं, जेके कॉम्प्रोमाइज़ कयूं था पंहिंजे ॿारनि जी एजुकेशन ते। त इन मेंटेलिटी मां हाणे पाण खे निकिरणो आहे। अच्छा, नवनि उस्तादनि जी भर्ती, हाणे साल पूरो थी चुको आहे त अप टू डेट तव्हां बि रहो था, सो मां सम्झां थी त काफ़ी सारा उस्ताद स्टिल सुठी चांस जे वेट में आहिनि। जीअं ई को बहितरीनु चांस मिलंदो त हू कट आउट करे देन जंप कंदा। ऑब्वियसली असां सुठे खां सुठो अचीव करण जी कोशिश में लॻा पिया आहियूं। किथे न किथे इहो बि असांजो अलमियो आहे। मां सम्झां थी त असां घणे भाङे हिकु हंधि खां ॿिए हंधि जंप आउट करणु लॻंदा आहियूं। पोइ उन जे पोयां यकीननि घणा सारा रीज़न्स आहिनि। सो यस, इन सॼे खे भला कीअं था ॾिसो? पाण प्रीवियस प्रोग्राम में बि डिस्कस कयो त असां हिन वक़्तु जेका नई टीचर्स जी भर्ती थी आहे उहो हिकिड़ो माना बेस्ड लॉट आहे यूथ जो, जेको हिन वक़्तु JST ऐं PST थियो आहे, ठीकु आहे। उन में मोस्टली जेके आहिनि उहे इंजीनियर्स मोस्टली
इंजीनियर्स या BSc जा उहे जेके सुठा Yes, mathematicians, मैथमेटिक्स जा yes. फिज़िक्स जा जेके सुठा ग्रेजुएट्स हुआ ठीकु आहे IT जा सुठा ग्रेजुएट्स हुआ हाणे उहे छोकिरा जेके आहिनि उहे JEST ऐं PhD थी स्कूल्स में पहुता आहिनि ॾाढी हिकिड़ी ख़ुशाइनि ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे ठीकु आहे ऐं उहे तमामु बहितर तरीक़े सां एक्सपेक्टेशन आहे त पढ़ाईंदा पर प्रॉब्लम इहा आहे त उहे सुठा माण्हू सिलेक्ट थी विया उहे इंजीनियर्स हुआ प्रोफेशनल्स हुआ हाणे उहे उन्हनि हिकिड़ी माना पंहिंजी जॉब सिक्योर करे हाणे फर्दर जेका उन्हनि जी नेक्स्ट जेका एक्चुअली उन्हनि जी फील्ड आहे हाणे उन जी लाइ कोशिशि कनि पिया हाणे उहा स्विचिंग थींदी नेचुरल आहे छो त जॾहिं इंजीनियर्स जूं जॉब्स ईंदियूं IT प्रोफेशनल जॉब ईंदियूं किथे कंप्यूटर ऑपरेटर जी जॉब ईंदी ठीकु आहे त हू छा कंदा त Prefer कंदा पंहिंजी जी। उन प्रॉपर जॉब में स्विच कंदा जी हा। हाणे इहा जेका स्विचिंग आहे इहा स्विचिंग असांखे एकेडमिकली ॾाढो नुक़सानु ॾींदी जी पर हाणे गवर्नमेंट खे इन लाइ हिकिड़ी पॉलिसी इनिशियली ठाहिणु घुरिबी हुई त Like त जेके प्रोफेशनल्स आहिनि स्पेशली जीअं इंजीनियर्स जी आहिनि ठीकु आहे या जीअं IT प्रोफेशनल्स जी आहिनि हा। त उन्हनि खे तव्हां इन जॉब जे लाइ डिस्क्वालीफाई कयो आहे सही सही ठीकु आहे सही त भई तव्हां प्रोफेशनल आहियो मिसाल जी ॻाल्हि हिकिड़े इंजीनियर ते घटि में घटि 50 लख रुपया हुनजी डिग्री वठण ताईं ख़र्चु अचे थो सही ठीकु आहे सरकार जो ख़र्चु थो अचे जेको हुनजो प्राइवेट पर्सनल पेरेंट्स जो ख़र्चु आहे उहो अलॻि आहे ठीकु आहे हाणे इहो पैसो कंहिंजो आहे इहो नेशन जो पैसो आहे सही ठीकु आहे हाणे उन माण्हूअ खे इंजीनियर ठाहिण में 50 लख रुपया ख़र्चु करे हिकिड़ी सीट ज़ाया थी ठीकु आहे हिकिड़ो माण्हू जेकॾहिं उहो टीचर थियो वञे हाणे उन माण्हू ॿिए माण्हूअ जी अपॉर्चुनिटी खे मतिलबु हिकिड़ो स्टॉप कयो सही सही ठीकु ॻाल्हि आहे आहे रोकियो आउं इंटरप्ट करियां बि ऐं चाहींदुसि हिन ॻाल्हि खे तव्हां कंटिन्यू करियो पर वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो प्रोग्राम सां ख़ासि सहकार आहे ज़ीरा प्लस जो ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस सो न्यूज़ ब्रेक आहे ऐं काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो ऐं पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहनि